वायदो करे आहरणी वई मोटी ईंदी कहें वणकारी खां मूसां वायदो करे आहरणी वई मोटी ईंदी कहें वणकारी खां। मारीअ चयो ए मुंहिंजा साईं कहिड़ी ॻाल्हि था करियो भॼी विया जे झंग जा जानवर कीअं अचनि से वरियो। मारीअ चयो ए मुंहिंजा साईं कहिड़ी ॻाल्हि था करियो भॼी विया जे झंग जा जानवर कीअं अचनि से वरियो। छो था मूं खे अजाया दिलासा ॾियो भई ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां। छो था मूं खे अजाया दिलासा ॾियो भई ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां। पाक पैगंबर फरमायो आहियां ज़ामिन हरणीअ जो मां ईंदी वरी सा वायदे ते छॾ तकड़ अजाई नादा। मूसां वायदो करे आहरणी वई मोटी ईंदी कहें वणकारीअ खां।